अस्सलाम वालेकुम दोस्तों, आवाज़ मोहम्मद यासीन है। तव्हां ॾिसी रहिया आहियो असांजो यूट्यूब चैनल सिंधी शोबिज़ अपडेट। दोस्तों जो कि हिन वीडियोज़ में आउं तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां त सिंध जे मशहूरु अदाकार लाला अब्दुल हुसैन सारियो जी कहाणी ॼमण खां विधे मरण ताईं आउं तव्हांखे मरहूम लाला अब्दुल हुसैन सारियो जी कहाणी ॿुधाइण वारो आहियां। आउं तव्हांखे इहो ॿुधाईंदुसि त लाला अब्दुल हुसैन सारियो किथां जो आहे, हू कहिड़े शहर सां तालुक़ु रखे थो, इहो बि आउं तव्हांखे हिन वीडियोज़ में ॿुधाइण वारो आहियां। ऐं मरहूम लाला अब्दुल हुसैन सारियो खे छा थियो जो हू पंहिंजी ज़िंदगीअ जी जंग हाराए वेठो ऐं हू पंहिंजी मुंद खां अॻु मरी वियो। पर दोस्तों वीडियो स्टार्ट करण खां पहिरियों आउं दोस्तनि खे हिकिड़ी नंढड़ी रिक्वेस्ट कंदो हलां त जेकॾहिं अञा ताईं बि असांजी हिन वीडियोज़ खे तव्हां दोस्तनि लाइक न कयो त महिरबानी करे असांजी हिन वीडियोज़ खे लाइक कंदा, कमेंट कंदा ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा, छो त सब्सक्राइब करण में को ख़र्चु कोन्हे। जेकॾहिं तव्हां असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदव त असांजी हौसला अफ़ज़ाई वधंदी। त दोस्तों सब्सक्राइब करण न विसारींदा, असांजे हिन चैनल सिंधी शोबिज़ अपडेट खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते लाज़मी क्लिक कंदा। त दोस्तों अचो त वीडियो खे शुरू था कयूं। दोस्तों आउं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मरहूम लाला अब्दुल हुसैन सारियो लाड़काणे शहर जे भरिसां हिकिड़ो नंढड़ो शहर आहे जंहिंजो नालो आहे बाड्रे। उतां जो ही रहाकू आहे ऐं जीअं त हिन उतां ई जनमु वरितो हुयो। ऐं जीअं ई लाला हुसैन सारियो 12 सालनि जो थियो त हिन शोबिज़ में जॉइन कयो। आस्ते आस्ते ही स्टेज ड्रामा कंदो आयो ऐं हिन जेको ड्रामो कयो हुयो आईनो हिन जो पुराणो ड्रामो हुयो ऐं उनखां पोइ ही ड्रामे में आयो वकोड़ियल वजूद में ऐं आस्ते आस्ते ॿिया काफ़ी हिन ड्रामा ऐं फिल्मूं कयूं ऐं पोइ हिन जेको KTN जो वॾो सीरियल कयो उनजो नालो हुयो पत्थर दुनिया, जंहिं हिन रुस्तम जे नाले सां पंहिंजे कैरेक्टर खे भरपूर निभायो ऐं हिन खे उतां इज़त ऐं शोहरत तमामु घणी मिली। ऐं मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सिंध में फ़न जी खोट त सदियुनि ताईं न, पर हिते क़दुरु न करण वारी रिवायत अञा बि बरक़रार आहे। सिंध में सरकार जी बेध्यानी सबबु केतिरा ई अदीब तोड़े फ़नकार वक़्त खां अॻु असां खां विछड़ी विया आहिनि, जिन में बाड्रे जा अदाकार हुसैन सारियो बि शामिलु आहे। अदाकार अब्दुल हुसैन सारियो कैंसर जे मर्ज़ में डिघे अरसे खां मुब्तला हुयो ऐं हिन फ़ानी दुनिया खां हमेशह लाइ मोकिलाए वियो ऐं सिंध धरतीअ में समाइजी वियो। ऐं संदसि दोस्त अदाकार मिट माइट संदसि जे विछोड़े ते ग़मगीन आहिनि ऐं ओछांगिरूं ॾेई रोई रहिया आहिनि। अदाकार मरहूम लाला अब्दुल हुसैन सारियो जो मड़ो संदसि अबाणे आयो वियो त हज़ारे माण्हुनि आख़िरी रस्मुनि में शिरकत कई। 2000 खां वधीक स्टेज ड्रामनि तोड़े फिल्मुनि ऐं ड्रामनि में पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो कंदड़ अब्दुल हुसैन सारियो जे विछोड़े ते संदसि साथी अदाकार संदसि फ़न खे साराईंदे चयो त अब्दुल हुसैन सारियो न रुॻो पंहिंजे फ़न सां सचो हो, पर आम ज़िंदगी में हिकु मुकमल इंसान हुयो ऐं जंहिंजे मौत ते यकीन न पियो अचे। 12 साल जी नंढी उमिरि खां अदाकारी में कमु कंदड़ लाला अब्दुल हुसैन सारियो ज़िंदगी जूं आख़िरी घड़ियूं बि फ़न खे अर्पे छॾियूं। न रुॻो सिंधी ड्रामनि में कमु कयो, पर उर्दू ड्रामनि में बि पंहिंजे फ़न जो जोहर ॾेखारिया। ऐं संदसि साथी अदाकारनि जो चवणु हुयो त मरहूम लाला अब्दुल हुसैन सारियो जो नवनि अदाकारनि खे अॻिते आणण जो अहम किरदारु अदा कंदो हुयो।